मोहनदास ओ मोहनदास मोहनदास किथे शो भाई मोहनदास किथे होटे 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 बैठा ना किथे रे होटे बैठा ना यार मुंहिंजा पुट हाणे सुधरी विया आहिनि हुननि खे असांजी शादीअ जो कोई एतराज़ कान्हे बसि मां थोरी देरि में ई असांजी शादी जो अनाउंसमेंट कंदुसि पुतले हिकु मिनट हाँ दिलू तू हिते छा लाइ आयो आहे मां कमज़ोर ऐं नीच न आहियां छो ॿाहिरि पराए मर्द सां रंगेलियूं मनाए ऐं मां घर में अखियूं बंदि करे सुम्हो आहियां पुनी पुनी हे केरा मां टिल्लू ऐं हीअ पुनी न आहे पुतली आहे मुंहिंजी ज़ाल पुनी हे केरा मां हिकु मिनट अचां थी पुतली मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजो नालो टिल्लू आहे उहा पुतली न पुनी आहे पुनी हुनजो घोटु अमेरिका वियल आहे हुनजो तलाक थी चुको आहे सभु कूड़ आहे उहा सिर्फ़ तुंहिंजे दौलत जे पिया पई आहे हल रे तुंहिंजी केरु ॿुधंदो मां चए थो पुतली छॾे ॾे न त छा कने मां तुंहिंजो खून करे छॾींदुमि मैं तुझी हिम्मत कीअं थी असांजे बाबा गिरेबान ते हथ विधई जी त टिन पुटनि जे हूंदे अगरि पी ते कोई टेड़ी अख खणी ॾिसे त उनजी खैर कोन्हे असांजे बाबा ते हथ खणण वारे जी खैर कान्हे मूंखे माफ़ कयो मां तव्हांजे बाबा जे गिरेबान ते हथ लॻायो आहे मूंखे माफ़ कयो पुतली मुंहिंजी पत्नी आहे पुतली मुंहिंजी पत्नी आहे ऐं हूअ तव्हांजे बाबा खे बर्बाद थी करणु चाहे बाबा इहो कूड़ आहे इहो सच आहे इहो सच आहे जेकी हीअ पुतली आहे न जेका कैटरिंग जो कमु कंदी आहे ही हुनजो घोटु आहे रहीसचंद तूं थो चवें हा मोहनदास हा मां तुंहिंजो दोस्त जे कॾहिं तोसां कूड़ न ॻाल्हायो आहे ऐं ॿियो हो जेके तोखां 10 लख रुपया वरिता विया हुआ उहा बि चीटिंग हुई चीटिंग हा पुनी पुतली पुनी पुतली बिनमा विष्णु बाबा 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 मां पोती अचां तव्हां मिली वञो ब्रह्मा विष्णु महेश बाबा मूंखे माफ़ कयो पुट बाबा ईअं छो था चओ असां खां पाण काई ग़लती थी वई हुजे त तव्हां असांखे माफ़ कजो बाबा असां बि तव्हां सां घणेई गुस्ताखियूं कयूं आहिनि
मूंखे पंहिंजी ज़िमेदारियुनि जो एहसास ई कोन थियो। मां स्वार्थी थी वियुसि जॾहिं मूंखे तव्हांजी शादी लाइ सोचणु खपंदो हुयो, तॾहिं मां पंहिंजी ॿी शादीअ लाइ सोचां पियो। मूंसां जेको धोखो थियो सो थियण बि खपंदो हुयो। सभु रंगी जा रंगनि गुनहगार खे सबक सेखारणो हुयुसि। न बाबा, ईअं न चओ बाबा। बाबा ॾिसो, ही बि त रंगीअ जा रंग आहिनि कि असां टे पुट आहियूं तव्हांजा, ऐं 3 पुटनि जे हूंदे कोई पीउ दुखी हुजे त पोइ त असां गुनहगार थियासीं न बाबा। मुंहिंजो मान, सोमान, फ़क़्र सभु मुंहिंजे इर्द गिर्द हो, पर अल्लाह कहिड़ो मूंखे अंध चढ़ी वियो जो पंहिंजे मन जी ख़ुशी ॿाहिरि ॻोल्हणु निकितुसि। बाबा, तव्हां वधीक न सोचो, चिंता न कयो। हाणे असां तव्हांजो सभु चयो मञींदासीं बाबा। लाल साईं जा लख शुक्राना जो वक़्त सिर सच्चाई साम्हूं अची वई। न त मुंहिंजो परिवार बर्बाद थी वञे हा। न बाबा, बर्बादी कुझु बि न आहे। तव्हां आयो त असां मथां थधी छांव आहे बाबा। हा बाबा, तव्हां आयो त सभु कुझु आहे, न त कुझु बि न, कुझु बि न। बस मुंहिंजी इहा इच्छा रहंदी त मां तव्हांजे लाइ, तव्हांजी शादीअ लाइ सुठे घराने जी कन्या ॻोल्हियां। हिकु न, ॿ न, टे सुशील, सुंदर ऐं संस्कारी कन्याऊं ॻोल्हींदुसि। अटल, जी साईं। लॻी वञूं कम ते। हा साईं। जीअं हर फिल्म जी हैप्पी एंडिंग थींदी आहे, तीअं असांजे हिन फिल्म जी बि हैप्पी एंडिंग थी रही आहे। तव्हीं ॾिसी रहिया आहियो कि बाबा मोहनदास माधवदास मोहनाणी पंहिंजे 3 सुपुत्रनि लाइ नुंहं जी ॻोल्हा करे रहियो आहे। उते ई हूअ पुनी जंहिं ठगी कई, धोखाधड़ी कई, उनखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। सोना यानी हिकु तीर जा 3 निशाना, हिकु हसीना 3 दीवाना। सोना अञा हिननि खे त मिली कोन्हे, पर मिली आहे कंहिंखे, हुन लुचे छोरे खे। अचो त ॾिसूं ब्रह्मा विष्णु में छा था कनि, छो त गुडी त अञा उन्हनि खे मिली कोन्हे। गुडीअ जी तलाश जारी आहे। असांजे हिन हालात ते मूंखे हिकु शाइरी थी यादि अचे, तव्हां अगरि चाहियो त मां ॿुधायां। ॿुधायांव? ॿुधायांव? ॿुधाए। असां उम्मीद कईसीं कि असांखे मिलंदी सोना। वाह। असां उम्मीद कईसीं कि असांखे मिलंदी सोना। हलिया त हुआसीं प्रसाद वठण, पर हथ में मिलिया ख़ाली दोना। वाह वाह ब्रह्मा वाह।
Excuse me. तव्हां ब्रह्मा विष्णु महेश, right? राइट। Hi. हाय। हाय Hi. हाय। Hi. मां तव्हांजी फैन आहियां। असां टिनी जी? हाँ, ट्रिनिन जी। एक्चुअली मां एमफिल जी स्टूडेंट आहियां ऐं मुंहिंजी थीसिस जो सब्जेक्ट आहे ब्रदरहुड, मानी भाईचारो। ऐं तव्हां टिनिन जे भाईचारे जे बारे में मां जाम ॿुधियो आहे। मां चाहियां थी त तव्हां टिनिन मां कोई हिकु मुंहिंजे सब्जेक्ट जो ऑब्जेक्ट बणिजे। सब्जेक्ट ॾाढो सुठो आहे। हे सब्जेक्ट न छॾींदुमि, ऑब्जेक्ट बणजंदुमि। हाँ, ऑब्जेक्ट त मां ही बणजंदुमि। मां तव्हांजो ऑब्जेक्ट बणजण लाइ रेडी आहियां। इट्स ग्रेट। मैशा तोखां वॾो मां आहियां। विष्णु, मैशा, तव्हां ॿिन्ही खां वॾो त मां आहियां न। बा वरी उहा ई स्टोरी। साॻी ॻाल्हि बा। तव्हांखे ईअं लॻे थो मां ईअं कंदुमि? सॉरी, हाँ, असांखे हिन जे लाइ बाबा खां पुछणो पवंदो कि तव्हांजो ऑब्जेक्ट कंहिंखे बणिजणो आहे। असां हलूं था, बाबा खां हली पुछूं था। छा? बाबा खां हली पुछूं था न। छा? हिकु, ॿ, टे, बाबा गुडी, आणे, ॾे। अरे तरसो तरसो तरसो, केॾां था वञो? अच्छा, त पिक्चर पूरी थी वई। सॼण वेंदे वेंदे इहो त ॾिसंदा वञो त इहा फिल्म ठाहिण लाइ असां कहिड़ा पापड़ वेलिया आहिनि। सिंधी जो पेट हिकु ब्यूटीफुल गिफ्ट। हिकु डायलॉग। हाँ बस बस। अरे हिन जो वरी हार किरी पियोसीं हेठि। वठो पंहिंजी पनी, पैसा ॾे दे वापसि। पहिरियों ई धंधे जी खोटी थी थिए, हिनखे मेकअप ई लॻी आहे। बेहद माला सॉरी होटल मां पहुची छॾियो। और तव्हां उते ई बियो। सब कुछ तो थी वियो आहे। अरे ये शादी कीअं? हे डायरेक्टर आहे, हिनखे लॻाई दी उस। अरे एक्शन। हे वठ सही गुम, केॾा मिलंदा पैसा? गुरु गुरु थो। ए माई खिलाई थी, टेकू एक्टिंग चालू थी अञा। गहड़ी सोच है, ठहल बिंदली जे मथां बुर्छ तो अडो घुमावई। एक ए ब अञा ॻाल्हाई ने। बस 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 बस। एॾे काॾे टेकू, सीन चालू आहे, उल्टे पेरां खां वापसि वञ। भाऊ अॼुकल्ह में छोरियूं बि घटि। हे त सफ़ा विलो आहे को। कमीना वॾे भाई ॻाल्हि न ॿुधो पिया। मां तव्हांखे चवंदुसि शादी न कनि। अरे कॾहिं पुट गाड़ी वठे थो न पियो। केॾो थो खिले, ओवर एक्टिंग चालू आहे। कट कट कट। हे डायरेक्टर आहे। कैमरा रोलिंग। अरे काय की रोलिंग। अरे अखियूं खुलनि त खोलिया नी, खुलनि ई नथियूं, कुरनि थियूं अखियूं। सोना न शादी न कंदुसि। अरे दरवाजे ही नथो खुले, ॿाहिरां खोलणो पवंदो। हेॾे 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 हिन पासे थी। अरे 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 कार छो तो अलग है, हल हल। अरे कार एक्टिंग थी करे किथे तूं हलो थो करे। ॿुधियो भाई, मां तव्हांजी फैन आहियां। हाय 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 चलो भाई, टेको डायलॉग दे। बाजू फड़क उठे हैं, नस नस लगे तो ये डबल पकोड़ा खाई आया तू। पानी खणिया, पानी पानी। अरे वाह भैया। वाटवाणी शादी आ मुटका उठी आया छा?
सावधान। ए ॾिसो कमान अॻियां पकड़े अथई तीर पुठियां था किरनि अटकी वियो। भगत साहब अगरबत्ती ॿारियो अगरबत्ती। अरे डांस पो कजो पहिरियों हिनखे सफ़ाई करण ॾियो। कट क्या है, किधर हो आप? हे भी उसमें खुश लॻो पियो आहे। टेकू उठ हल। श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय। बोल साईं बाबा की जय। ठीकु आहे, वञो भले, पर हिकु ॻाल्हि ध्यान ते रखिजो, असां त हीअ फिल्म ठाहे करे पंहिंजो फर्ज़ु पूरो कयोसीं। हाणे तव्हांजो फर्ज़ु आहे कि हितां वञी ॿियनि खे हिते मोकिलियो, यानी पंहिंजनि दोस्तनि यारनि मिटनि माइटनि खे ज़रूरु वञी चओ त हिते अचनि ऐं ॾिसनि हिकु सिंधी फिल्म हिकु ॿ टे बाबा गुडी आणे ॾे। हिकु तीर जा 3 निशाना, हिकु हसीना 3 दीवाना, हिकु ॿ टे बाबा गुडी आणे ॾे।